अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर अगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे द गवर्नर्स। आर्टिकल 101 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973। आर्टिकल 101 गवर्नर्स जे बारे में आहे। हाणे ॾिसूं त सूबनि जा गवर्नर कीअं मुक़ररु थींदा आहिनि ऐं उन्हनि जा इख्तियार कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि। आर्टिकल 101 चए थो अपॉइंटमेंट्स ऑफ गवर्नर, गवर्नर जी मुक़ररी। देयर शैल बी अ गवर्नर फॉर ईच प्रोविंस who shall be appointed by president on the advice of prime minister। मुल्क जो सदर हर सूबे लाइ गवर्नर मुक़ररु कंदो मुल्क जे वज़ीर आज़म जी सलाह सां। A person shall not be appointed a governor unless he is qualified to be elected as a member of National Assembly and is not less than 35 years of age and registered voter of the province concerned। उहो ई माण्हू गवर्नर थी सघे थो जिन जी एतिरी अहलियत हुजे त हू क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडिजी सघे ऐं हुन जी उमिरि जेका हुजे 35 साल हुजे ऐं हू जंहिं सूबे जो गवर्नर थिए उन सूबे जो रजिस्टर्ड वोटर हुजे ऐं हू रहाइश बि उन सूबे जी हुजे हुनजी। आर्टिकल 102 चए थो ओथ ऑफ ऑफिस। गवर्नर खे पंहिंजे उहिदे जो हलफ़ चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट खणाईंदो। आर्टिकल 103 में चए थो कंडीशंस ऑफ गवर्नर ऑफिस। हिकु माण्हू गवर्नर हूंदे नेशनल या सूबाई असेंबली जो मेंबर नथो थी सघे ऐं जेकॾहिं हू नेशनल या सूबाई असेंबली जो मेंबर आहे त गवर्नर जो हलफ़ खणण खां पहिरीं हुनखे इस्तीफ़ा ॾियणो पवंदो। आर्टिकल 104 चए थो स्पीकर प्रोविंशनल असेंबली टू एक्ट एज आर परफॉर्म फंक्शंस ऑफ गवर्नर इन हिज एब्सेंस। जेकॾहिं गवर्नर मुल्क खां ॿाहिरि आहे या हुन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं अञा ताईं को नओं गवर्नर मुक़ररु न आहे थियो तेसि ताईं सूबाई असेंबली जो जेको स्पीकर हूंदो उहो वक़्ती गवर्नर जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदो। आर्टिकल 105 चवे थो गवर्नर टू एक्ट ऑन एडवाइस। त गवर्नर कंहिंजी सलाह ते कमु कंदो। द गवर्नर शैल एक्ट इन अकॉर्डेंस विद द एडवाइस ऑफ द कैबिनेट और द चीफ मिनिस्टर। उहो चीफ मिनिस्टर या जेका कैबिनेट हूंदी सूबे जी उन जी सलाह ते जेके कमकार कंदो। जेकॾहिं को गवर्नर इस्तीफ़ा ॾियणु चाहींदो त उहो पंहिंजो इस्तीफ़ा सदर खे मोकिलींदो। गवर्नर जे उहिदे ते को माण्हू केसि ताईं रही सघे थो यानी हुनजो टाइम केतिरो हूंदो उन जे हवाले सां आइन में का बि ॻाल्हि मुक़ररु न आहे थियल।